राधन में इकबाल मंगनहार जी रिपोर्ट मूजिब राधन में रिटायर्ड 80 साल पुलिस जमादार मोहम्मद छिटा सोलंकी राधन प्रेस क्लब में अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पंहिंजे घर जी मिल्कियत बाबत सरकारी ऐलान करे छडियो आहे। मंजिलगाह लॻ सरकारी अस्पताल राधन जो रवासी मोहम्मद छिटा सोलंकी पंहिंजे भाउ अली शेर, भाइटे सिकंदर अली, अली असगर, दीदार अली सोलंकी ॿिनि मिटनि माइटनि ख़िलाफ़ बयान जारी कयो। हुजे त हुन पंहिंजे रिटायरमेंट जे रक़म मां ज़ाती घर तामीर करायो आहे ऐं उन जी मालिकीअ बाबति वाज़ह ऐलान करे रहियो आहे। संदसि मूजिब संदसि हयाती ऐं वफ़ात खां पोइ घर में सिर्फ़ वॾी न्याणी अफरोज बेगम, नंढी न्याणी शहनाज बेगम, ॿई शादीशुदा ऐं पुटु अब्दुल सत्तार सोलंकी ही वारिस हूंदा। हुन वधीक चयो त जेसिताईं अब्दुल सत्तार सोलंकी हयात आहे हू वॾी न्याणी अफरोज बेगम सां गॾु रहंदो। हुन वाज़ह कयो त उन्हनि टिनि ॼणनि खां सवाइ कंहिं ॿिए जो घर में को बि हक़ या हिसो न आहे। रिटायर्ड जमादार मुतालबो कयो त संदसि बयान खे सरकारी रिकॉर्ड ते आंदो वञे। हुन चयो त जेकॾहिं कंहिं मिट माइट खे एतिराज़ हुजे त हू हिकु हफ़्ते अंदरि कोर्ट सॻोड़ी या राधन जे मुअज़्ज़िज़िन आॾो पेश थी सघे थो, जिते हू हर वक़्तु हाज़िर रहण लाइ तयार आहे।